बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला अहलिहा अम्मा बाद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद व अज्जिल फरजहुम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब खां पहिरियां तमाम मुसलमाननि ऐं तमाम मोमिनीन मोमिनात जी ख़िदमत में ईद रमज़ानुल मुबारक यानी ईद उल फ़ितर जी मुबारकबाद अर्ज़ कयूं था। दुआ था कयूं त अल्लाह तबारक व ताला असांखे पंहिंजी ज़ात जे तरफ़ां बहितरीन ईद अता फ़रमाए, जेको असां पंहिंजे अमलनि खे ॾिसूं था त कंहिं शइ जो हक़ नथा रखूं, लेकिन उम्मीद आहे अल्लाह तबारक व ताला फ़ज़ल ऐं करम बाज सां असांखे ईद अता करे। अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ां यकीनन रोज़ेदारनि जे लाइ ईद मुबारक जो बंदोबस्तु थियल आहे, जेको बंदोबस्तु ही रिवायत जेकी असां वहांजी ख़िदमत में मुसलसल पहिरीं रमज़ान मुबारक खां वठी अॼु ताईं अर्ज़ कंदा था अचूं। सईद इब्न जुबैर खे इब्न अब्बास रहमतुल्लाह अलैहि रिवायत ॿुधाई। अॼु उन रिवायत जे आख़िर में आहियूं ऐं आख़िरी रिवायत में अल्लाह तबारक व ताला सॼे रमज़ान मुबारक जे रोज़ेदारनि खे जेका ईद अता कंदो, नतीजे जे तौर ते बयानु थियल आहे त रोज़ेदारनि जो अल्लाह जी बारगाह में केतिरो अजुर ऐं सवाब ऐं केतिरो मक़ाम रोज़ेदारनि जो आहे अल्लाह साईं जे नज़दीक। हीअ रिवायत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था, फ़इज़ा तम्मा सलासून यौमन कतबल्लाहु लकुम बिकुल्लि यौमिन मर्र अलैकुम सवाबा अल्फ़ शहीदिन व अल्फ़ सिद्दीक़। फ़रमाइनि था त जॾहिं रमज़ानुल मुबारक मुकमल थी वेंदो, यानी रमज़ानुल मुबारक जा रोज़ा पूरा थी वेंदा, पोइ अल्लाह तबारक व ताला हर उन ॾींहं जे बदिले में जेको तव्हां ते गुज़रियो आहे त हर ॾींहं जे बदिले में 1000 शहीद जो सवाबु, 1000 सिद्दीक़ जो सवाबु लिखंदो। वक़तब अल्लाहु लकुम इबादत 50 सना। अल्लाह तबारक व ताला 50 साल जी इबादत जो सवाबु अता कंदो। वक़तब अल्लाहु लकुम बिकुल्लि यौमिन सौम अल्फ़ यौम। ऐं हर ॾींहं जे बदिले में जंहिं ॾींहं ते अव्हां रोज़ो रखियो 2000 रोज़नि जो सवाबु लिखंदो। वरफ़अ लकुम बि अददिन मा अंबत नील दरजातुन। ऐं जेतिरी आबादी, जेतिरी पैदावार दरियाए नील जे पाणी सां थिए थी पई, उन पैदावार जे मिक़दार अल्लाह तबारक व ताला तव्हांजा दरजात बुलंद कंदो। वाक़ई केतिरी न अज़मत आहे, अल्लाह जा केतिरा न अहसान आहिनि रोज़ेदारनि खे जेको अल्लाह ताला अजुर ॾिए थो पियो। वक़तब लकुम बराअतम मिनन नारी। ऐं अल्लाह जहन्नम मां आज़ादी जो परवानो अव्हां जे लाइ लिखंदो। व जवाज़न अला सिराते। पुल सिरात तां गुज़रण जी सनद बि अव्हांखे मिलंदी। व अमानन मिनल अज़ाबे। ऐं अज़ाब खां अमान नामो बि रोज़ेदारनि खे मिलंदो। वलिल जन्नते बाबुन युकालु लहू। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, जन्नत में हिकु दरवाज़ो आहे जंहिंखे चयो थो वञे अर्रियान। रियान नाले दरवाज़ो आहे। दरवाज़े जी ख़ुसूसियत छा आहे, कहिड़े कहिड़े शख़्स जे लाइ उहो दरवाज़ो खुलंदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था, ला युफ़्तहु ज़ालिका इला यौमल क़ियामा। हिन दरवाज़े खे क़यामत ताईं कंहिं जे लाइ बि न खोलियो वेंदो। सुम्मा युफ़्तहु लिस्साइमीन व साइमात मिन उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत मंझां जेके रोज़ेदार मर्द ऐं ख़वातीन हूंदा, उन्हनि जे लाइ हिन दरवाज़े खे
खोलियो वेंदो। याने इहो सम्झ थो अचे त हीउ दरवाज़ो ख़ासि रोज़ेदारनि जे लाइ रखियलु आहे, जेको रोज़ेदारनि लाइ खोलियो वेंदो। सुम्मा युनादी रिज़वान ख़ाज़िन जन्ना, पोइ जन्नत में मौजूदु रिज़वान निदा ॾींदो, सॾु कंदो, या उम्मत मुहम्मद हलुम्मू इला रियान, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत मंझां जेके रोज़ेदार आहियो, रियान दरवाज़े तां हलिया अचो जन्नत में, रियान दरवाज़े तां जन्नत में हलिया अचो। यानी उहो इस्तक़बाल कंदो फ़रिश्तो ऐं ख़ाज़िन रिज़वान इस्तक़बाल कंदा। फ़तदख़ुलु उम्मती फ़ी ज़ालिकल बाबे इलल जन्ना, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, पोइ मुंहिंजी उम्मत जा जेके रोज़ेदार हूंदा उन दरवाज़े मां वॾी इज़्ज़त इकराम सां जन्नत में दाख़िल थी वेंदा। फ़मल्लम युग़फ़र लहू फ़ी शहर रमज़ान फ़फ़ी अय्य शहरिन युग़फ़र लह। मोमिनीन किराम नाज़रीन, ईअं सम्झो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर हदीस में वरी बि रमज़ान मुबारक जी अहमियत खे उजागर था कनि। फ़रमाइनि था त अंदाज़ो हणो त जेको शख़्स रमज़ान मुबारक में पंहिंजा गुनाह न बख़्शराए छॾियो न सघियो, त कहिड़ो महीनो आहे ॿियो जंहिंमें हू पंहिंजा गुनाह बख़्शराए सघंदो। याने रमज़ान मुबारक जी बरकतनि मां हुन फ़ाइदो न वरितो त ॿियो कहिड़ो महीनो आहे जेको रमज़ान मुबारक जे मुक़ाबले में अची वञे ऐं हू गुनाह बख़्शराए सघे। सवाइ इन जे जो रिवायात में मिले थो त वरी हिन शख़्स खे ॿीहर रमज़ान मुबारक नसीब थिए, या वरी हिन खे मैदान अरफ़ात में हज नसीब थिए, त पोइ अल्लाह पंहिंजी रहमत सां हुन जा गुनाह बख़्शे सघे थो। वला हौल वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम, बेशक का कुदरत का ताक़त नाहे सवाइ उन अल्लाह जे जेको बुलंद ऐं अज़ीम आहे। उन बुलंद ऐं अज़ीम ख़ुदावंद खां दुआ आहे त अल्लाह तबारक ताला असां खां रमज़ान मुबारक तमामु मोमिनीन मोमिनात खां ही सुख़्ने सिंध चैनल वारनि जी ख़िदमत क़बूल फ़रमाए ऐं असांखे बार बार आमाल सालिहा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन उम्मीद सां अल्लाह तबारक ताला आइंदा रमज़ान मुबारक नसीब फ़रमाए। व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि ताहिरीन।